में फरमायो मरजल बहरैन यल्तक़ियान। अल्लाह जी ज़ात ब बहर पाण में मिलाया, ब समुंड पाण में मिलाया। बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात फरमायो उहे ब बहर कहिड़ा आहिनि, उहे बहर आहिनि जंहिंजा मोती ऐं मरजान निकिरंदा आहिनि। ॻाल्हि खे सम्झंदा हल, छा निकिरंदा आहिनि? मोती ऐं मरजान। मुफ़स्सिरीन इकराम लिखियो हज़रत मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह, उन जो शागिर्द हज़रत मखदूम अब्दुल्लाह रहमतुल्लाह अलैह। उन पंहिंजे ब्याज जे अंदर आंदो आहे, पंहिंजे कलमी नुस्खे जे अंदर आंदो आहे त मरजल बहरैन यल्तक़ियान। अल्लाह जी ज़ात फरमायो त मां ब बहर मिलाया आहिनि। इन्हनि ॿिनि बहरनि मां मुराद हिकिड़ो अलीउल मुर्तज़ा आहे, ॿी फातिमतु ज़हरा आहे। ॻाल्हि खे सम्झंदा हलिजो। हिकिड़ो बहर केर? अलीउल मुर्तज़ा। ॿियो बहर केर? फातिमतु ज़हरा। ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात अॻिते छा फरमायो? बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। उन मोती ऐं उन बहरनि मां मोती ऐं मरजान निकिरंदा आहिनि। उन्हनि मोतियुनि ऐं मरजाननि मां मुराद केर आहिनि? हज़रत हसनैन करीमैन, यानी हज़रत इमाम हसन ऐं हज़रत इमाम हुसैन। चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। छा उन्हनि जो शान आहे, छा उन्हनि जो मक़ाम आहे। हज़रत फातिमत ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब जी लाडली आहे। तने आला हज़रत रहमतुल्लाह अलैह फरमायो सैयद ज़ाहिरा तय्यब ताहिरा। सैयद ज़ाहिरा तय्यब ताहिरा, यानी खातून जन्नत पहला को सलाम मुस्तफा जाने रहमत पहला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पहला को सलाम मुस्तफा जाने रहमत पहला को सलाम शम्ए बज़ में हिदायत पहला को सलाम। दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तों अज़ीज़ो मुसलमान भाइरो, रब्बे ज़ुल जलाल वल इकराम जी ज़ात छा फरमायो? ऐ मुंहिंजा महबूब ऐलान फरमाए ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुर्बा। हज़रत इमाम हसन ऐं इमाम हुसैन, महबूब जी ज़ात फरमायो त हसन ऐं हुसैन छा आहिनि? जन्नत जा गुल आहिनि। किथों जा बाबा? जन्नत जा गुल। हबीबन जी ज़ात फरमायो त हुसैन केरा? हुसैन मिन्नी व अन मिनल हुसैन।